निकाह कीअं थियो? निकाह ईअं थियो त हज़रत अनस तो फरमाए हुज़ूर वटि वही नाज़िल थी, हुज़ूर खे अल्लाह जिब्राइल मोकिलियो त हाणे वक़्तु अची विया त बीबी फातिमा जो निकाह अली सां कर। चई मां हुज़ूर वटि वेठोसि, हुज़ूर मूंखे हुकुम कयो वञ अबू बकर खे सॾिया, उमर खे सॾिया, उस्मान खे सॾिया, तलहा ज़ुबैर हेतिरनि अंसारनि खे सॾिया। अॻे का बि प्लानिंग कान्हे, हीअं जेके नी शादीअ जा दावतनामा आहिनि, कार्ड 6 महीना, अबा हे फलाणे वारनि खे ॾियो, हितां वारनि खे ॾियो, हेॾां ॾियो, होॾां ॾियो, वठि वठां, का बि प्लानिंग कान्हे। हुज़ूर वटि हज़रत अनस वेठो, अनस खे चई हिननि साहबिन खे ॾस, हिननि अंसारनि खे ॾस अचनि। हा हुज़ूर जो नियापो पहुतो, आया, हुज़ूर वेठो, हज़रत अली वेठो, पाण ख़ुतबो पढ़ियऊं ऐं निकाह जी ॻाल्हि कयूं त मां पंहिंजी न्याणी हज़रत अली खे ॾिनी, बसि निकाह इहो थियो। हज़रत अबू बकर उमर ऐं उस्मान विया, पुछी आया, वकालत पुछी आया, हेॾां हुज़ूर उन मौजूदगी में निकाह पढ़ियो। इहा निकाह तव्हां हुज़ूर जे राणीअ खां बि वॾे अज़मत वारा आहियो छा? साईं ईअं कीअं थींदो मौली साहिबु, निकाह को मरणो थोरी आहे, तव्हांजो त दिमाग़ ई कमु नथो करे, ईअं थोरी असां कंदासीं। पोइ हाणे शादीअ ते कई वॾो ख़र्च पूरो थियो कोन, पिन पिना अबा कर्ज़नि मां जान नथी छुटे। कंहिं तोखे चयो इहो कर, सुनत जे ख़िलाफ़ जो तूं कमु करी पियो, तोखे चयो कयो? तंहिंजे करे दोस्तो इहे ख़ुराफ़ात, इहे जहालत वारनि रस्मुनि खे कढो। जेकॾहिं पाण खे सम्झो था त असां इस्लाम जा पैरोकार आहियूं त पोइ सुहिणे अलीअ जी शादी, उन्हनि जे बचड़नि जूं शादियूं ॾिसी उनखे अपनायो, पंहिंजो तरीक़ो न कयो। हुज़ूर जॾहिं पंहिंजी न्याणी ॾिनी उन लाइ वॾो हुज़ूर चाहे हा, मके जा सरदार हुज़ूर खां पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो घुरण आया, उन्हनि खे बि ॾिया। साईं मां कीअं ग़रीब खे ॾियां? हज़रत अली जो त एॾो को प्रॉपर कारोबार कोन हो, ॾाज लाइ को पैसा गॾु कोन हुअसि, मदद कयसि हज़रत उमर उस्मान साईं कयसि, हज़रत अबू बकर साईं हिमथायुसि, उन्हनि गॾिजी तावन कयुसि। बाक़ी वॾा शादी हाल इहे ख़र्च इहे इस्लाम में कोन के, इहे जहालत जूं रस्मूं। हाणे साईं ॻाइणे खे घुरायो, पोइ उते ॻाइणे खे साईं एतिरा पैसा पवंदा, हेतिरा रिबा। शादीअ जे मजलिसुनि में हाणे असांजो कमु आहे निकाह पढ़णु, शादीअ जे मजलिसुनि में केतिरियूं ख़ुराफ़ात आहिनि जेके अलाह जे घर में मूंखे ज़हन ऐं ज़मीर इजाज़त नथो ॾिए जेके आउं चई सघां। तव्हां सभु सम्झो था, ॿार न आहियो, नाजाइज़ हराम कम पिया थियनि, पोइ उन में जहिड़ा ई फितना पिया थियनि, उहे सभु शयूं वज़ाहत करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां सभु वॾा आहियो, समझदार आहियो इन खां, तंहिंजे करे दिलि में अहद कयो असां उहे पंहिंजे बचड़नि जूं शादियूं कराईंदासीं जीअं सुहिणे हुज़ूर पंहिंजे भाइटे, पंहिंजे सौट, पंहिंजे न्याणे अलीअ जी शादी बीबी फातिमा सां कराई, ईअं कंदासीं। तव्हां अली साईं खां मथे चढ़ी विया।